दौलतपुर सिफर में पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी पारां जान मोहम्मद डायरी जे चालीहे जी तकरीब में शिरकत। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। अहम खबर है अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। दौलतपुर सफ़न खां दौलतपुर सफ़न में PPMPA अली हसन ज़रदारी पारां जान मोहम्मद डायरी जे चालीहे जी तकरीब में शिरकत कई वई आहे। PPMPA अली हसन ज़रदारी ॻोठ रज़ा मोहम्मद डायरी में मौजूद MPA सरदार ख़ान मोहम्मद डायरी जी सरदारी जी दस्तारबंदी जे प्रोग्राम में शिरकत कंदो। PPMPA अली हसन ज़रदारी सां गॾु MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MPA ग़ुलाम कादिर चांडियो बि मौजूद आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे रहिया आहियूं। दौलतपुर सफ़र मां पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी पारां जान मोहम्मद डायर जे चालीहे जी तकरीब में शिरकत कई आहे। पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी ॻोठ रज़ा मोहम्मद डायरी में मौजूद आहे। MPA सरदार ख़ान मोहम्मद डायर जी सरदारी जी दस्तारबंदी जी प्रोग्राम में शिरकत कंदो। पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी सां गॾु MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MPA ग़ुलाम कादिर चांडियो बि पहुता।